सेठ सागी कलो की हालत थी आहे पंजो ॾींहं तव्हां कम ते आयो आहियां हुन खां भलो पुराणे सेठ वठो छो छा थियो आहे? ऐं सागा ई तव्हांजा रेट मथे हर दवा ते तव्हांजा 5 रुपया मथे 10 रुपया मथे हर दवा ते तव्हांजी परसेंटेज मथे ऐं स्टोर वारा असांखे ज़लील था कनि के घटि वधि था ॻाल्हाइनि ऐं असां त ॾाढा ख़्वार थी विया आहियूं शर्मिंदा बि थिया आहियूं 2-3 दफ़ा धिका ॾिना आहिनि मेडिकल स्टोर में दवाऊं काउंटर तां फिटी कयूं अथनि ऐं असांजी ॾाढी माना जेको आहे गिल्टी फील थी थिए मां हक़ीक़त ॿुधायां मां सुभाणे खां मथां तव्हां न अचां साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव तव्हां जेको मूंखां भला इहा पघार वठंदा आहियो छाजी वठंदा आहियो? छॾ पघार त कम जी वठंदा कम ते वञंदा पर तव्हांजा 50,000 वतई हाणे ॿी शादीअ जे लाइ उन जे लाइ कमु करणु अचे ई थो बाक़ी कमु नथो करणु अचे दवा को मोटाए थो अचे हाणे हेॾे आ ओए कर्मो साईं तव्हां इहे वात करण छोकिरनि खे असां सां मिलायो था हाणे तोखे घणा रेट मथे कराया आहिनि मां 10% को इंतज़ार को अरे बमड़ा बि ज़ोर बि नथा ॾियण जी लुसी विया तोखे त खड़ा ॿिए खे बि हलिया ॿुधाए जो घणा परसेंट रेट चढ़िया आहिनि असां 10% कंहिं जिक कई आहे न माल पहिरें खां घटि थो हले वधीक थो हले इलाज था कनि बेस्तो था कनि माण्हू सेठ तव्हां ते बि अफ़सोस आहे हेड़नि वात करण छोड़नि असां सीनियरनि सां न मिलायो ट्रांसपोर्ट अचे थी निजी गाॾियुनि ते माल था 30% वधीक कंहिंखे 2 रुपया था ॾियूं इन चक्कर में त रेट वधीक था लायूं कंहिंखे 3 रुपया था ॾियूं हे ॻाल्हि नथो सम्झे ऐं हे मां नाकारो थो लॻे हिनखे के कम जो नथो हे पहिरियों बि जेको रिकॉर्ड ख़राबु आहे जेको सेट ठाहियो आहे न उते बि कोई सेठ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां प्रीवियस मसइलनि खे तव्हां न खणो हिन करंट मसइले खे खणो मञूं था कोरोना वायरस आहे खणी वबा आहे कुझु बि आहे पर ॿियनि त माल न वधायो आहे न किराने वधायो आहे न किराने वारनि वधायो आहे न सब्जी वारनि रेट वधायो आहे तव्हां दवाऊं छो महांगी ॾियूं दवाऊं इन करे महांगियूं थियूं आहिनि त विच में ॿिया ब्रोकर अची विया आहिनि उहा 3% 5% रखी करे पेराइटी ते कंपनी वारनि खे दवा ॾियनि था जंहिंसां वास्ता न आहिनि उनखे दवा नथी मिले मुंहिंजा सोना सेठ तमामु तव्हां रेट मथे मां सुभाणे खां मथां तव्हां न अचां मक़सदु आहे तमामु असांजी बेइज़ती थी थिए असांजी स्टोर वारा इंसल्ट था कनि ऐं असांखे अॻे आस्ती ते ॻाल्हाए ॾाढी ॻाल्हि गिग थी वई अलाए छा थो ॻाल्हाए गिग जा संभा को पिया हवा अॻे पाणी पिया छोकिरा वञ पाणी सुभाणे खां हिनखे ॿुधो हेॾा पुट सुभाणे खां हिनखे नथा मोकिलियूं हिनखे कराईंदा लोकल जो कमु ड्रिपूं थो सप्लाई करायां न सीरप सॼो कमु तूं करे पुट ऐं जेको बि पुछा करे ईंदा उनखे बस सैनिटाइज़र ॾेई छॾ हिकिड़ो न त उनखे हिकिड़ो हैंड वॉश बि घुरायो आहे उहो बि ॾेई छॾ कोथे बि सम्झी अहिड़ी तहिड़ी ॻाल्हि आहे पोइ मीडिया वारो मिले घणा माण्हू मीडिया वारा बि तंग कंदा आहिनि उनखे सैनिटाइज़र हे हो न त मुंहिंजो नंबर अथई न 033 वारो नंबर उहो ॾेई छॾींदो कर ठीकु आहे वरी उहो फोन ते कंहिंसां न ॻाल्हाईंदो कर छो की अॼुकल्ह रिकॉर्डिंगूं थी थियनि बाबा बस हाणे तोसां बस बाबा तूं वञ पैसा जो बंदोबस्त कर वरी ॿिए कंहिंखे 5 ॾींहं जो बस 5 ॾींहं कम महीने करे माल मोटाए 5 ॾींहं सुभाणे बाबा खे वठी अचो ॾाॾे खे कुझु न अथई मोड़ दिमाग़ ते ख़राब ॾाॾे खे वठी तुंहिंजे बाबा खे ॾींदे सका थो ॻाल्हाए पाण जहिड़ा तुंहिंजो भाउ आहे को उनखे सुभाणे वठी अचो उनखे पाण था कयो अहिड़ा को फज़ीलत वारा छोकिरा ठीकु आहे ॻाल्हि ॿुध नंढो आहियां उमिरि में असां खां तमामु नंढो आहियां पर थोरी ॻाल्हि सम्झो हे ज़ालिम सेठ अथई हिन तक़रीबन हिते माण्हुनि जा हॾा ॻाल्हि छॾिया आहिनि पठान आहे पठाननि मां कंहिं माण्हू खे गज़ा न मिली आहे सम्झाए थो पाण फासी आहे मूंखे लॻे थो तोखे 10,000 न हूंदे उधारा 20,000 रुपया न हाणे हुन मां 1,000 कटे थो न महीने में इहो तोखे फासाइण जो तरीक़ो आहे हाणे इहो पंहिंजे भाउ खे बि फासाईंदो तूं चए तूं वटि टकण में चएसि मां पंहिंजे भाउ खे वठी थो जा सुभाणे तूं बि निकिर मां बि निकिरां थो माल सां ठीकु आहे सम्झी ॻाल्हि खे हाणे हिते हा थो करे मूंखे लॻे थो हुते न कंदे तोखे 2,000 ॾींदो हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे बाबा कमु करे न करे मां हलाए